नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वफ़ाक़ी हुकूमत सदर पाकिस्तान आरिफ अलवी ऐं अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान अॻूणे डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा जे ख़िलाफ़ आर्टिकल 6 जे तहत कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो आहे। उन हवाले सां वज़ारत क़ानून इंसाफ़ ऐं घरू वज़ारत में रेफरेंस जी तयारी शुरू कई वई आहे। आईन पाकिस्तान जी भञकड़ी करण ते वफ़ाक़ी हुकूमत वॾो फ़ैसिलो करे वरितो आहे। अॻूणे हुकूमत जे अहम शख़्सियतनि जे ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे क़ौमी असम्बली में अदम एतमाद दौरान आइन जे ख़िलाफ़ कदम खयां विया। सदर आरिफ अलवी, डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी, गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा इमरान ख़ान जे हुकुम ते आइन खे पामाल कयो। ज़रियनि मूजिब क़ौमी असम्बली ऐं सूबाई असम्बली जो रिकॉर्ड गॾु कयो पियो वञे। आइन जी भञकड़ी दौरान अदालती हुक्मनि ऐं अदालती कार्रवाई ते गौर कयो पियो वञे, जंहिं जी रोशनी में रेफरेंस दाख़िल कयो वेंदो। नाज़रीन तव्हां सां हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत सदर पाकिस्तान आरिफ अलवी ऐं अॻूणे वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान अॻूणे डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा जे ख़िलाफ़ आर्टिकल 6 जे तहत कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो आहे। उन हवाले सां वज़ारत क़ानून इंसाफ़ ऐं घरू वज़ारत में रेफरेंस जी तयारी शुरू कई वई आहे। आईन पाकिस्तान जी भञकड़ी करण ते वफ़ाक़ी हुकूमत वॾो फ़ैसिलो करे वरितो आहे। अॻूणे हुकूमत जी अहम शख़्सियतनि जे ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त क़ौमी असम्बली में अदम एतमाद दौरान आइन जे ख़िलाफ़ कदम खयां विया। सदर आरिफ अलवी, डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी, गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा इमरान ख़ान जे हुकुम ते आइन खे पामाल कयो। ज़रियनि मूजिब क़ौमी ऐं सूबाई असम्बली जो रिकॉर्ड गॾु कयो पियो वञे। आइन जी भञकड़ी दौरान अदालती हुक्मनि ऐं अदालती कार्रवाई ते गौर कयो पियो वञे, जंहिं जी रोशनी में रेफरेंस दाख़िल कयो वेंदो।